अच्छा, शाह लतीफ़ जे हवाले सां तमामु घणी तहक़ीक़ थी आहे, जीअं तव्हां नाला बि वरिता स्कॉलर्स जा, तव्हां जो पंहिंजो बि कमु आहे। ॿियो तव्हां छा था सम्झो त कहिड़ा पासा अहिड़ा आहिनि जिन ते अञा तहक़ीक़ थियणु घुरिजे या उहे उन्हनि पासनि खे अञा हाईलाइट न कयो वियो आहे? ॾिसो, शाह साहब जो शाइरीअ जे मैदान में त वॾो नालो आहे, पर सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त हू सिंधी ॿोलीअ जो मैमार चइजे या ॾींदड़ चइजे, नओं जनम ॾींदड़ चइजे। सिंधी ॿोली त सदियुनि खां मौजूदु हुई ऐं रहंदी, पर हुनखे हिकिड़ी शनाख़्त ॾियणु, हिकिड़ी सुञाणप ॾियण जो जेको कमु कयो न, सो शाह साहब कयो। सो ईअं त 18वीं सदीअ जे ज़माने में सिंधी ॿोलीअ खे एतिरी अहमियत हासिलु न हुई। हुन उन में शाइरी कई, फ़ारसीअ जे हूंदे बि उन में शाइरी कई ऐं उनखे उहा सुञाणप ॾिनी जेका हिन वक़्तु बरे सग़ीर जे अहम वॾनि शाइरनि में हुअण जे करे सिंधी ॿोलीअ खे सुञातो वञे थो। बिल्कुलु ईअं जीअं दांते इटलीअ जे हिकिड़े नंढड़े लहजे में डिवाइन कॉमेडी पंहिंजो किताबु लिखियो त उहा ॿोली हिकिड़ी वॾी ॿोली करार ॾिनी वई। साॻी तरह सां माए दागिस्तान जो रसूल हमज़ा तो उन अवार ॿोलीअ में लिखियो, जेका रूस जे हिकिड़े नंढड़े इलाइक़े जे नंढड़ी लहजे तौरु इस्तेमालु थिए थी, जेके अंग्रेज़ी में वर्नैक्युलर चवंदा आहिनि। हाणे उहा ॿोली जेका आहे उन में हिकिड़ो माण्हू लिखे थो त उनखे वॾी सुञाणप मिली वई ऐं उनखे मञता मिली वई। त सिंधी ॿोलीअ खे मञता ॾियारण जो वॾे में वॾो वसीलो असां वटि शाह लतीफ़ आहे। त आउं सम्झां थी त तहक़ीक़ करे हुन जे ॿोलीअ जे उन्हनि पहलुअनि खे ज़ाहिर कजे जेके सिंधी ॿोलीअ जूं नज़ाकतूं आहिनि, ख़ूबियूं आहिनि, सूंहं आहे, उन ते रिसर्च ज़रूरु थी आहे, PhDs बि थियूं आहिनि, लहजनि ते थी आहे त हुन कहिड़ो लहजो इस्तेमालु कयो आहे, ॿोलीअ जा लहजा कहिड़ा आहिनि, हुन में शाह जो लहजो कहिड़ो आहे, या हुन जूं कुझु ॿियूं शयूं। पर आउं सम्झां थी त हुन जी ॿोलीअ जूं जीअं मुयास, जियास, ईअं त आम माण्हू खे तव्हां ॿुधो ई कोन हूंदो न। हा, त हाणे इहे जेके बनावटूं आहिनि ॿोलीअ जूं हिकिड़े लहजे जूं थी सघनि थियूं, पर उहा सूंहं जेका हुन में आहे उनखे कंहिं एक्सप्लोर कोन कयो आहे। त इन जी ज़रूरत आहे त ॿोलीअ जे अहिड़ियुनि मुख़्तलिफ़ शयुनि खे साम्हूं रखी ऐं उन्हनि ते बि तहक़ीक़ थिए। त आउं सम्झां थी शाह जी ॿोलीअ ते तहक़ीक़ जो अञा गुंजाइश निकिरे थी, कमी आहे। बिल्कुलु तव्हां तमामु घणी तहक़ीक़ कई आहे शाह लतीफ़ ते, तव्हांजी PhD बि आहे शाह जे शाइरीअ में औरत, ऐं उन हवाले सां ॿुधाइजो। ऐं ॿी जेका तव्हांजी तहक़ीक़ आहे उन हवाले सां कुझु असांजे ॾिसंदड़नि खे। शाह लतीफ़ ते तहक़ीक़ जा मुख़्तलिफ़ तरीक़ा रहिया आहिनि। मूं कोशिशि इहा कई त इहो ॾेखारियां त सॼी दुनिया में औरत जो जेको तसवुरु आहे उहो कीअं रहियो आहे माज़ीअ में। हिकिड़ो किताबु मूं पढ़ियो हो जंहिंजो नालो हो इंडियन विमेन थ्रू द एजिस। सही। ते इंडियन जो मतिलबु हिन सॼे बरे सग़ीर ॾांहुं हो। त उन में जेको बुनियादु हो सो मोहन जो दड़ो हो, सिंधी इंडस वैली हुई। सही। तॾहिं मूंखे ख़्यालु थियो त हिन इलाइक़े खे, असांजे हिन इलाइक़े खे औरत जे हवाले सां ॾिसिजे ऐं पोइ असां उन जे ज़रिए उन तारीख़, उहा जेका औरत जी तारीख़ आहे हिन ख़िते में, उन जे हवाले सां पोइ शाह लतीफ़ में औरत खे ॾिसिजे। सही। त थ्रू द सेंचुरीज़ सदियुनि खां औरत खे कीअं ॾिठो वियो आहे, कीअं हुन सां रवैयो रखियो वियो आहे, कीअं हुन जे वजूद खां इनकार कयो वियो आहे। इन्हनि सभिनी पहलुअनि ते लिखण खां पोइ ऐं इन पॉइंट ते आयसि त शाह लतीफ़ हुनखे कीअं ॾिठो आहे। इन में आउं मुख़्तलिफ़ शाइरनि खे बि खणी आयसि, हिंदुस्तान जा मुख़्तलिफ़ शाइर, एतिरे क़दुरु जो यूरोप जा मुख़्तलिफ़ शाइर, हिंदीअ जा ऐं पंजाबीअ जा, सिराइकीअ जा, इहे सभु शाइर जेके आहिनि उहे औरत खे कीअं था पेश कनि ऐं शाह लतीफ़ वरी उनखे कीअं थो पेश करे। त शाह लतीफ़ जेको औरत जो रूप पेश कयो आहे उहो हिकिड़ी बावकार औरत आहे, हिकिड़ी एम्पावर्ड बाअख्तियार औरत आहे, पंहिंजो फ़ैसिलो पाण करे सघे थी पंहिंजे मक़सद लाइ। ऐं हिते इश्क लफ़्ज़ नथी इस्तेमालु करियां, छो जो माण्हू सम्झनि था त इहो इश्क जेको ॾेखारियो आहे शाह साहिबु, बेशक इहे दास्तान इश्किया आहिनि जिन खे खणी शाह साहिबु लिखियो, पर शाह साहिब जो मक़सदु हरूभरू उहो इश्क बयानु करण बि कोन्हे। शाह साहिब जो इश्क जेको आहे सो पंहिंजे मक़सद सां आहे, पंहिंजे मक़सूद सां आहे।
मंज़िल मक़सूद ते पहुचण लाइ जेके जदोजहद ॾेखारे थो या जेका क़ुर्बानी ॾेखारे थो या जेका मुस्तक़िल मिज़ाजी ॾेखारे थो, इहो इश्क़ जेको आहे सो उन मंज़िल जे लाइ आहे, उन मक़सद जे पोइ कुझु बि थी सघे थो, इंसान बि थी सघे थो, को तव्हांजो नस्बुल ऐन बि थी सघे थो। त मूं इहो चाहियो त उन सफ़र में औरत खे जॾहिं शाह साहिब ॾेखारियो आहे हिकिड़े अलामत तौरु, हिकिड़े अहिड़े फ़र्द तौरु जेको पंहिंजो फ़ैसिलो पाण करे थो, पंहिंजी ज़िंदगीअ खे वक़्फ़ करे थो छॾे पंहिंजे मक़सद लाइ, क़ुर्बानी बि ॾेई सघे थो, मुस्तक़िल मिज़ाज बि आहे, जिदोजहद करे थो, जबल झागे थो, टकर टोड़े थो, इहे सभु शयूं हुन औरत जे ज़रिए ॾेखारियूं आहिनि। त हुन जी नज़र में उन औरत जो केॾो वॾो मक़ाम आहे। असांजे माण्हुनि खे, असांजे पढ़ंदड़नि खे उन मां घणो कुझु विराइणु घुरिजे त हुन वटि औरत जो तसवुरु छा हो, मूं उहो तसवुरु ॾेखारणु थी चाहियो। तॾहिं मूं हुनखे रूप लफ़्ज़ लिखियो। तव्हांखे ख़बर आहे रूप जी माना छा आहे? रूप जी माना हिकिड़ो सूंहुं आहे ऐं ॿियो उहा शिकिल आहे, उहो तसवुरु आहे जेको हुन पेश कयो। त माना हुन सूंहुं बि ॾेखारी आहे औरत जी, त हुनजो उहो तसवुरु बि ॾिनो आहे त हीअ थींदी आहे असुल में औरत जेका बाइख़्तियार आहे।